जे हिन में नथा पढ़न तो ठाही छाजे ला जवाब दियो। जे भी ठाई आंखे कोन तो चवा असा ठाई अवा ठाई जे भी ठाई ठाई अचन नमाज ला हाँ नथा पढ़ो तो जवाब दियो छाजे ला ठाई ठाई छाजे ला। अगर ठाई आए नमाज ला तो अचो नमाज पढ़ो ऐं जे न पढ़ंदा तो ही पिटंदी। थोड़ो यानी गौर हकीकत में ईअं न त अवा ईअं मत समझो मस्जिद समझे कोन थी ॾिसे भी पई समझे भी पई ईअं न हुजनि त अल्लामा इकबाल चो मस्जिद मरसिया खां उन चई रोअन पयूं रोअन ऐं हकीकत आहे मस्जिद रोए पई हेड़ी आलीशान रंग रोगन सुभान अल्लाह ॾिसी ईमान ताज़ो थी वञे पर जॾहिं अंदर वञो त वेचारी ॾुसका पई भरे रोए पई के उन खां पुछो ऐं अल्लाह जा घर रोअण जो मतिलबु कहिड़ो चई रोआ एतिरे लाइ थी 4-5 जीअरा रहिया ॿिया सभु मरी विया। मस्जिद चए थी 5 जेके अचन पिया न इहे ही रहिया ॿिया त वेचारा गुज़ारे विया रोआ न त छा करियां। मस्जिद मरसिया खां है कि नमाज़ी न रहे वो साहिब औसाफ़ हिजाज़ी न रहे यानी उहे जेके हिजाज़ी वसफ़न वारा हुआ जेके जंग में भी नमाज कोन छॾंदा हुआ तलवारूं हलंदियूं पियूं तीरन जी झनकार तलवारन जा हीअं नेज़ा ऐं भालन जा जेके ढक पिया लॻंदा हुआ पर नमाज जो वक़्तु आयो आ गया घर ऐं लड़ाई में वक़्त नमाज किबला रूह के सजदा रेज़ हुई कौम हिजाज एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज न कोई बंदा रहा न बंदा नवाज त अर्ज पियो करियां मस्जिद असां ठाही नमाज जे ला त नमाज भी असां के पढ़नी पवंदी जे कदी पढ़नी न हुई तो पो ठाही छाजे ला हाने ठाहे मरवार एड़ी नमाज पढ़ जो सुबह शाम मस्जिद खिलंदी रहे जित मस्जिदूं खिलंदियूं उते इंशाअल्लाह घर भी ईअं ई नूर से भरियल ऐं घरन वारा भी खिलंदा रहंदा। जिंदगी खिलंदे गुजारनी है तो मस्जिद के मरवार सजदन से मस्जिद के आबाद कर। बेशक बेशक सुभान अल्लाह। ही समुंड आहिनि समुंड जंहिंजे बारे में शाह चयो सेवा कर समुंड जी ही समुंड आहे सेवा कर समुंड जी जित जर वहे पियो जा